कराची जिते पुलिस वारनि खिलाफ़ मुसलसल कार्रवायूं भी जारी आहिनि त उते वरी पुलिस में मौजूद अञा भी कुछ कारी रिढूं मौजूद आहिनि। ही वीडियो कराची के मलीर वारे इलाके में वेंदड़ एक बसरन की गाड़ी में मौजूद धाड़ेल के रूप में एक पुलिस एहलकार जो रिश्वत न मिलण ते संदस गाड़ी में बीठल हमरा मथा तशद्दुद करे रहियो आहे। इन बुखायल गरीब लंघे पुलिस एहलकार के शायद यह खबर ना है त आऊं विच शहर में सरेआम बदमाशी करे एक शहरी मथा भतो वठण लाइ गाड़ी में चढ़ी संदस रिश्वत की खैरात न मिलण खिलाफ तशद्दुद कंदे नज़र अची रहियो आहे। आखिर अहिड़नि लंघन फ़क़ीरन ऐं रोलू पिनण वारनि पुलिस एहलकारनि खे कॾहिं मात ईंदी। बागी सागर पवार, सोच टीवी, कराची। हट जा थोड़ा आगे। हाँ क्या ले ये तो है।